निगरान वफ़ाक़ी हुकूमत खसारे में हलंदड़ कंपनियुनि खे खानगाइण जो फ़ैसिलो करे वरितो। नाणे वारी निगरान वज़ीर शमशाद अख्तर जो चवणु आहे त मुल्की मईशत जी बहाली लाइ क़दम खयां पिया वञनि। मुनाफ़ो ॾींदड़ कंपनियुनि जी हौसला अफ़ज़ाई कई वेंदी। माली नुक़साननि जे अज़ाले लाइ नाणे वारी वज़ारत मदद कंदी। जिते ज़रूरी हूंदो हुकूमती इदारनि में मुदाख़लत कई वेंदी। हुकूमती इदारनि जा नुक़सान 500 अरब रुपयनि ताईं पहुची विया आहिनि। चाहे इंतखाबात जब भी हो, एक बात मैं वाज़ेह कर दूं कि पाकिस्तान पीपुल्स पार्टी बहुत बड़ा जो है वो अक्सरियत के साथ पूरे पाकिस्तान में कामयाब होगी। जो भी तज्जिया निकाल, जो भी तज्जिए कर रहे हो, पीपुल्स पार्टी बहुत बड़ा सरप्राइज देगी और वो सरप्राइज का मकसद यही होगा, पॉजिटिव सरप्राइज होगा कि पीपुल्स पार्टी पूरे मुल्क में इंशाअल्लाह ताला अच्छी अक्सरियत के साथ सामने आएगी। चूंडू कॾहिं बि थियनि पीपी अक्सरियत सां कामयाबी माणींदी भले केतिरी प्रोपेगेंडा कयो। ईंदड़ चूंडनि में वॾो सरप्राइज़ ॾींदासीं। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी सभिनी खे गॾु विहारे सघे थो। हर चूंडनि खां अॻु पीपी ख़िलाफ़ इतिहाद ठहंदा रहंदा। ईंदड़ चूंडनि में हुकूमत कंहिंजी ठहंदी फ़ैसिलो अवाम कंदो। पीटीआई चेयरमैन IMF मुआहिदे जी भंडगड़ी कई, जंहिं सबबि महांगाई वधी मुल्क खे मसइलनि मां कढण लाइ टारगेटेड सब्सिडी ॾांहुं वञणो पवंदो। अॻूणे सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमण जो कराची में प्रेस क्लब में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी 35 सालगिरह जो केक काटण वारी तक़रीब खे ख़िताब चयईं। सब्सिडी रुगो मज़दूर ऐं ग़रीब तबिके खे मिलणु घुरिजे। अवाम खे महांगाई जे तूफ़ान मां पीपल्स पार्टी कढी सघे थी। थरकोल जे कोयले मां सस्ती बिजली पैदा थी रही आहे। 3600 मेगावाट खां वधीक थरकोल बिजली पैदा करे रहियो आहे। सिंध जे हर ज़िले में दिलि जे मर्ज़ जो मुफ़्त इलाज कयो पियो वञे। निगरान हुकूमत जो कम रुगो चूंडू कराइण आहे। PTM इतिहादी हुकूमत हुई, चूंड इतिहाद न। चूंडू वेझो ईंदे ई मुमकिन आहे त असांजो कंहिं पार्टी सां इतिहाद थी वञे। पीपी ख़िलाफ़ इतिहाद ठाहिण जी कोशिश कई पई वञे। उमेद आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्क जो ईंदड़ वज़ीर आज़म हूंदो। पीपी खे लेवल प्लेइंग फील्ड मिलणु घुरिजे। पीपी अॻवान सईद गनी जो कराची में तक़रीब खे ख़िताब। उसरंदड़ मुल्कनि जे मसइलनि खे हल करण जी ज़रूरत आहे। जुटरादार तरक़ी लाइ पुठिते पियल मुल्कनि खे माली सहकार हासिल थियणु घुरिजे। मुआशरे जे कमज़ोर तबिकनि खे तहफ़ुज़ ॾियणो पवंदो। ग़रीब मुल्कनि में सीड़पकारीअ लाइ आलमी सहकार जी ज़रूरत आहे। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ जो न्यूयॉर्क में तक़रीब खे ख़िताब। Let me send a simple message to everybody in Pakistan. What we are asking in our program is please collect more taxes from the wealthy and please protect the poor people of Pakistan. I do believe that this is in line with what people in Pakistan would like to see for the country. निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ जी IMF जी MD सां मुलाक़ात। मुआशी सहकार इस्तेकाम लाइ कोशिशूं करण ते ॻाल्हियूं। इक़्तिसादी तरक़ी ऐं इस्तेकाम लाइ क़दम खणण जो आज़म। IMF जी MD तरफ़ां अमीरनि खां वधीक टैक्स वसूली ते बि ज़ोर। आलमी मालियाती फंड जे सरबराह क्रिस्टालिना जॉर्जिवा चवे थी पाकिस्तान जी हुकूमत अमीरनि खां टैक्स वठी ग़रीबनि खे तहफ़ुज़ फ़राहम करे। निगरान वज़ीर आज़म चवे थो IMF सां तइ थियल मुआहिदनि ते अमल दरामद जारी रखियो वेंदो। निगरान वज़ीर आज़म जी माइक्रोसॉफ्ट जे बानी बिल गेट्स सां बि मुलाक़ात। ॿिन्ही अॻवाननि पारां पाकिस्तान में पोलियो मुहिम बाबति ॻाल्हियूं। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ जी गडियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस सां मुलाक़ात। गडियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ॻाल्हियूं। ॿिन्ही अॻवाननि विच में अफ़गान पनाहगीरनि ऐं पाकिस्तानी खे पेश ईंदड़ चैलेंजिस ते बि ॻाल्हियूं। शंघाई तंज़ीम जे परॾेही वज़ीरनि जे काउंसिल जो अहम इजलास। पाकिस्तान, ईरान, रूस, उज़्बेकिस्तान, किर्गिस्तान ऐं काज़ाख़स्तान जे परॾेही वज़ीरनि जी शिरकत।
निगरान परडेही वज़ीर जलील अब्बास जिलानी SCO मुल्कनि जे लाॻापनि जी अहमियत ते रोशनी विधी। आलमी तकरार जे हल लाइ गॾियल क़ौमुनि जे मरकज़ी किरदार ते बि ज़ोर ॾिनो। घोटकी जी डिफेंस कॉलोनी में वहशी जवाबदार हथां ज़ख़्मी थियल नींगरी बि फ़ौत। मारिजी वियलनि जो अंग पंज थी वियो। ज़ख़्मी नींगरी सीरत अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम ॾिनो। गुज़िरियल राति वहशी जवाबदार इमरान ट्रगड़ पंहिंजी पीरसन अमड़ मरियम ट्रगड़ भेण शुमाइला इलाइक़े में सोग जी लहर हर अख आली। अॻूणे वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद जे इस्तेमाल हेठि लाल हवेली खे सील कयो वियो। 15 खां वधीक थाणनि जी पुलिस ऐं FIA जे एहलकारनि ऑपरेशन में हिसो वरितो। अणवणंदड़ सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ सिक्योरिटी अलर्ट कई वई। सिंध जे निगरान वरी वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर जी सदारत हेठि लोकल बॉडीज़ बाबति इजलास। मकानी खाते जो निगरान वज़ीर मुबीन जमाणी, कानून वारो निगरान वज़ीर उमर सूमरो ऐं ॿिया शरीक। सिंध जी निगरान वॾे वज़ीर खे मकानी खाते जे सेक्रेटरी मंज़ूर शेख जी ब्रीफिंग। हैदराबाद, लाड़काणी ऐं सखर में 1 अक्टूबर ताईं ट्रांज़ेक्शन मुकमल करियो। वॾे वज़ीर जी हिदायत। मक़बूल बाक़िर चवे थो लोकल काउंसलर्स खे मज़बूत करणु चाहियां थो। इहो कमु शफ़ाफ़ तरीक़े सां थिए ऐं इस्तेहसाल न कयो वञे। निगरान वॾे वज़ीर पारां लोकल बॉडीज़ में गौसलू मुलाज़मनि खे फारिग करण जी बि हिदायत। सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर पारां क़तर अस्पताल में सफ़ाई सुथराई न हुजण ते ऐं मरीज़नि खे दवाऊं न मिलण ते जांच जो हुकुम। निगरान वॾो वज़ीर चवे थो क़तर अस्पताल में मरीज़नि दवाऊं न हुजण ऐं न मिलण जी शिकायत कई हुई। अस्पताल जे अंदरि केतिरा ख़ानगी मेडिकल स्टोर हली रहिया आहिनि। सिंध जे निगरान घरू वज़ीर हारिस नवाज़ ऐं IG सिंध ख़ान वाहण अहमद ॻोठ अली मोहम्मद फरोड़ो में फ़ातिमा फरोड़ो जे वारसनि सां ताज़ियत। निगरान घरू वज़ीर IG सिंध फ़ातिमा फरोड़ो जे वारसनि खे इंसाफ़ जी बि ख़ातिरी कराई। निगरान घरू वज़ीर चवे थो फ़ातिमा फरोड़ो जे केस में कंहिं बि क़िस्म जो दबाव क़बूल न कंदासीं। फ़ातिमा केस जे समूरनि जवाबदारनि ऐं सहूलियतकारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। पुलिस जवाबदारनि जो घेरो तंग करे छॾियो आहे। वारसनि खे इंसाफ़ मिलंदो। सिंध हाई कोर्ट फ़ातिमा फरोड़ो क़त्ल केस में नामज़द जवाबदार फयाज़ शाह जी फासी ज़मानत मंज़ूर करे वरिती। रूपो जवाबदार फयाज़ शाह सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच में दरख़्वास्त दाख़िल कई। अदालत फयाज़ शाह जी फासी ज़मानत 50,000 रुपयनि जे मुचलक़न एवज़ 26 सेप्टेम्बर ताईं मंज़ूर कई। हिना शाह जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़। सखर जे सीनियर सहाफ़ी शहीजान मोहम्मद महर जे क़त्ल खे 40 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस मुख्य कातिलनि खे गिरफ़्तार न करे सघी। हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे मरकज़ी सॾ ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सहाफ़ियनि जा एहतिजाजी मुज़ाहिरा। हैदराबाद, मीरपुर ख़ास, उमरकोट, नौशेरा फिरोज़, मेहड़, उडेरोलाल, धाबेजी, कुंडरी समेत ॿियनि शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरनि में सियासी समाजी अॻवाननि, शहरियुनि, अदीबनि जी वॾे अंग में शिरकत। मुख्य कातिलनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। ऐं पडीदन में नुसरत केनाल जी 33 शाख मां अणॼातल शख़्स जो लाश ते इतला बावजूद पुलिस न पहुती। लाश 2 कलाकनि खां फाथल। लाड़काणे जी आकिल थाणे जी हद में दादू केनाल मां नारी जो लाश इलाइक़े वासियुनि पारां नारी जो लुढ़ंदड़ लाश ॾिसी पुलिस खे इतला। पुलिस ऐं रेस्क्यू टीम पहुची लाश कढाए अस्पताल मुंतक़िल कयो। नारी जे लाश जी सुञाणप न थी सघी।